अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कंदा हलो नौशरो फ़िरोज़ खान रिपोर्टर ब्यूरो चीफ मंसूर मलिक। कराची जे इलाइक़े लासी ॻोठ में फुर दौरान मज़ाहिमत ते मारिजी वयल मिठियाणी वासी रिटायर्ड फ़ौजी आफ्ताब सोलंकी जे खून सां इंसाफ़ लाइ शहरिन पारां मिठियाणी शहर जे मेन चौक ते एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻवानी रहमान सोलंकी, फारूक सोलंकी, फ़ियाज़ अली शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हुयो त सिंध हुकूमत होश खां कमु वठे। सिंध जे राजधानी कराची ऐं सिंध जे गबरू जवाननि जा लाश मिली रहिया आहिनि। हिन वक़्त ताईं हुकूमत अहिड़नि वाक़िअनि जी रोकथाम लाइ के बि उपाउ नाहे वठी सघी। संदन वधीक चवणु हो त कुझु महीननि अंदरि असांजी मिठियाणी सां तालुक़ रखंदड़ 3 जवाननि जा लाश मिलिया आहिनि, पर हुकूमत सिंध संदन नाहक खूननि सां इंसाफ़ नाहे करे सघी। शहीद इसहाक़ पंवर जो वाक़ियो अञा ताज़ो ई हुयो त मथां हिकु हफ़्ते अंदरि वरी 9 लाश शहीद मुख़्तियार कार एजाज़ अली चांडियो जो मिठियाणी पहुतो ऐं हाणे वरी आफ्ताब सोलंकी खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। मुज़ाहिरीन चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं सिंध हुकूमत आफ्ताब सोलंकी जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि सख़्त सज़ा न ॾिनी त समूरी सिंध में एहतजाज कयो वेंदो।